जैसे टॉपिक आहे सेट खे केतिरनि तरीक़नि सां लिखिबो आहे। सेट खे टिनि तरीक़नि सां लिखिबो आहे। असां उहे तरीक़ा पढ़ंदासीं सेट खे कीअं लिखिबो आहे। सभ खां पहिरियों असांजो तरीक़ो हूंदो आहे आमतौर कीअं सेट खे लिखंदा आहियूं, हुनखे असां टेबुलर चवंदा आहियूं या जदवली, जंहिंमें असांजो उहो तरीक़ो ॾिसी सघो था। सेट जो नालो हूंदो आहे ए बराबरि आहे, हुन मेंबर जेके असां चीनी में लिखंदा आहियूं त कहिड़ा मेंबर थी विया, मतिलबु जीअं सेट आहे पहिरियां पंहिंजो कुदरती लिखिजी आहे 1 2 3 4 5 त तरीक़ो इहो आहे सेट खे लिखण जो। ॿियो सेट आहे असांजो सेट बी, सेट ऑफ वॉवल्स। असां हुनखे लिखंदासीं ए ई आई ओ यू, कामा जे ज़रिए असां हुनखे लिखंदासीं, ब्रैकेट में लिखंदा आहियूं। इहो असांजो तरीक़ो हूंदो आहे टेबुलर। ऐं जेको सेट जो सी आहे त हिनखे चवंदा आहियूं सेट ऑफ डायरेक्शन, वेस्ट ईस्ट नॉर्थ साउथ, इहो असांजो सेट थी वियो। हिन तरीक़े सां सेट खे लिखिबो आहे। इहो तरीक़ो हूंदो आहे पहिरियों जेके असां चवंदा आहियूं जदवली या टेबुलर। ॿियो तरीक़ो असांजो हूंदो आहे डिस्क्रिप्टिव या बयानी। हिन में छा हूंदो आहे, असां सेट खे जे जुमिले में ॿुधाईंदा आहियूं, बयानु कंदा आहियूं। इहो न ॿुधाईंदा आहियूं सेट जे मेंबर कहिड़ा आहिनि, लेकिन असां सेट जी हिकु लिमिट ॿुधाईंदा आहियूं, उहो असां हुनखे बयानी तरीक़े ॿुधाईंदा आहियूं। असांजी ॻाल्हि सेट असांजो पहिरियों आहे सेट ऑफ नेचुरल नंबर 1 खां वठी 5 ताईं। इहा असांजे मथे सेट लिखियो आहे टेबुलर फॉर्म। डिस्क्रिप्टिव में असां हुनखे जुमिले में ॿुधाईंदासीं, पहिरियां 5 कुदरती अददनि जो सेट। जीअं असांजो ॿियो सेट आहे ए ई आई ओ यू, त असां हिन में जेको डिस्क्रिप्टिव आहे बयानी में लिखंदासीं बी सेट ऑफ वॉवल्स, जेके वावल आहिनि उन्हनि जो सेट। मां बयानी में सिर्फ़ु छा कंदा आहियूं, असां बयानु कंदा आहियूं सेट कहिड़ो जुमिले में। ऐं ख़ासि करे असां बयानी में कॾहिं बि सभु मेंबर बयानु न कंदा कहिड़ा मेंबर, जीअं असां डिस्क्रिप्टिव में लिखिया आहिनि, हुन में टेबुलर में लिखिया आहिनि ए ई आई ओ यू, त असां बयानी में ॿुधाईंदासीं। असां सिर्फ़ु हुननि में ॿुधाईंदासीं हुननि जी जेका डेफिनेशन आहे। साॻी ॻाल्हि सेट ऑफ वॉवल्स, असां उहे ॿुधाईंदासीं। सी आहे सेट ऑफ डायरेक्शन्स, तरफ़नि जो सेट। डिस्क्रिप्टिव में असां हुननि खे लिखंदा आहियूं सी बराबरि आहे वेस्ट ईस्ट नॉर्थ साउथ। ॾिसी सघो था इहो मथो टेबुलर आहे, हेठि असां वटि डिस्क्रिप्टिव। टियों तरीक़ो असांजो थियो सेट बिल्डर या अलामती। इन में तव्हां ॾिसी सघो था असां छा लिखंदा आहियूं, निशानी जे ज़रिए सां ॿुधाईंदा आहियूं। मिसाल जी ॻाल्हि सेट ए आहे, इहो बराबरि आहे, हिनखे पढ़िबो कीअं ॾिसो, हीअ हुनजी ब्रैकेट थी वई। हाणे हे एक्स आहे, इहो ज़ाहिर थो करे त मतिलबु मेंबर। हिन में असां ॿुधाईंदासीं त एक्स, वरी ॿुधाईंदा आहियूं त हिनखे असांखे जेको आहे शुरूआती स्टेटमेंट हूंदी आहे, हिन में असांखे ख़बर पवंदी आहे त एक्स कहिड़ा नंबर, या एक्स जे बारे में ॿुधाईंदो आहे त एक्स आहे छा, सही आहे। ऐं पोइ हुनजी लिमिट ॿुधाईंदी आहे त किथां खां वठी केसीं ताईं एक्स जे बारे में। असांखे ॿुधाए थो एक्स, हिनखे पढ़िबो आहे जॾहिं त एक्स तालुक रखे थो नेचुरल नंबर सां, मतिलबु जेको एक्स आहे उहो छा आहे, कुदरती अंग आहे, सही आहे। माना असांखे ख़बर पइजी वई त जेको एक्स जेके असांजा मेंबर हूंदा सेट जा, उहे हूंदा कुदरती अंग। हिनखे पढ़िबो आहे ऐं हीअ असांखे लिमिट माना किथां खां केसि ताईं, त लिखे थो एक्स वॾो आहे बराबरि आहे 1 जे, माना बराबरि अचो त हिनजे बराबरि बि आहे, हिन खां वॾो बि आहे, माना 1 ऐं खां वॾा अंग। उन खां पोइ 5 जे बराबरि आहे, 5 खां नंढो आहे, माना 5 खणंदासीं, ॿिया अंग 5 खां नंढा। मतिलबु हिनखे जेके असां लिखंदासीं सभ खां पहिरियों छा आहे, ए सेट आहे उहो बराबरि आहे नेचुरल नंबर्स। हे अलॻि तरीक़ो आहे, असां जेके हिनखे टेबुलर में लिखूं कीअं लिखंदासीं, कुदरती अंग। कुदरती अंग असांखे ख़बर आहे 1 खां शुरू थींदा आहिनि, हुन लिमिट कहिड़ी थो ॿुधाए असांखे, एक्स वॾो आहे ऐं बराबरि आहे 1 जे, माना 1 खणंदासीं, ऐं ॿिया जेके 1 खां वॾा हूंदा केसीं ताईं, 5 ताईं, छो त 5 जे बराबरि बि आहे, 5 खां नंढो बि आहे। उन खां अलावा साॻियो तरीक़े सां सेट ॾिसूं, सेट असांजो छा आहे बी आहे, हिन में साॻियो तरीक़ो ॿुधाए थो त एक्स माना जेके मेंबर आहिनि, जॾहिं एक्स तालुक रखे थो होल नंबर सां, ऐं एक्स वॾो आहे 3 खां ऐं नंढो आहे 8 खां, माना कुल जेके सॼा अंग हूंदा उहे हूंदा, माना होल अदद जेके 0 खां शुरू थींदा आहिनि। सेट जेको असांजो बी आहे 3 खां वॾा हूंदा, मतिलबु 3 खां वॾा आहिनि, बराबरि न आहे 3 खां, सिर्फ़ु वॾा ई खणंदासीं, 4 5 6 7 केसि ताईं, 8 खां नंढा, 8 पाण में। हिन तरीक़े सां जेको असांजो हे हूंदो आहे सेट बिल्डर हूंदो आहे, हिनखे सिर्फ़ु असांखे इहे शयूं ॾिसणियूं पवंदियूं। इहे शइ थी वई, हिन में असांखे ॿुधाईंदो आहे हिते त नंबर कहिड़ा, ऐं हीअं असांखे ॿुधाईंदो आहे लिमिट त किथां खां वठी केसीं ताईं। इहो टियों तरीक़ो हूंदो आहे सेट बिल्डर।